तव्हां जेको अली वलीला पढ़ो था इहो तव्हांखे कीअं ॾिनो आहे? असांखे क़ुरान शरीफ़ ॾिनो आहे। फातिहा खणी क़ुरान खणी सही पहिरीं ॻाल्हि पर ॿियो बि अचे हाणे क़ुरान शरीफ़ अचे पर पहिरीं तूं मूंखे वुज़ू सम्झा ऐं हिते पहिरीं ॻाल्हि आहे त ईमान आणे त वुज़ू करे न असीं वुज़ू करे ईमान आणे त वुज़ू करे रेल खणी अरे साईं तव्हां कोन आया तव्हां हाणे ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि परिस्थिती अहिड़ो अथई वरी चए थो मां पढ़ियल न ईअं न कर न साईं ॿुधे ऐं क़ुरान शरीफ़ मां कूड़ ॻाल्हाईंदो आहियां ऐं कूड़ हिकिड़ी ॻाल्हि आयतूं ॾिजाइनि हिकिड़ी ॻाल्हि हाफ़िज़ हुजे उहे आयतूं न पढ़ो ऐं हाफ़िज़ कोन आहे क़ुरान शरीफ़ हिकिड़ी ॻाल्हि हाणे तव्हां पंहिंजो कलमो ॾसियो उहो वरी ॾसियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह ब खलीफतहु बिला फस्ल अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद। जी हाणे इहो कलमो जेको पढ़ंदो त तव्हां वटि मोमिन आहे जेको न पढ़ंदो त मोमिन कोन्हे इहे पक हाणे इहो कलमो तव्हांखे तव्हांजो पहिरियों इमाम कहिड़ो आहे? अली अलैहिस्सलाम। हुन इहो कलमो पढ़ियो? पहिरियों इमाम कहिड़ो? अली अलैहिस्सलाम। हुन इहो कलमो पढ़ियो? रसूल पंहिंजो कलमो पाण पढ़ियो रसूल ॿुधाए ते कलमो ते ही भरियो अली रसूल आहे अली रसूल जो जानशीन आहे। हलो ठीकु आहे जानशीन बि न पढ़े रसूल जा जानशीन त पढ़नि पिया न हा फक़त में जानशीन अली अलैहिस्सलाम आहे। हुन कीअं पढ़ियो? के अली साईं कलमो कीअं पढ़ियो? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ईअं पढ़े? हा अली न ॿुधो अली वलीउल्लाह ऐं अली तव्हांजो वली आहियां सही हा। हलो हुन खां पोइ ॿियो इमाम कहिड़ो आहे? हसन अलैहिस्सलाम। हुन कलमो कीअं पढ़ियो? साॻो पढ़ी शीअनि वारो पक ॿियो इमाम कहिड़ो आहे? हुसैन अलैहिस्सलाम। हुन कहिड़ो कलमो पढ़ो? साॻो कलमो पढ़ियो। किथे लिखियल आहे ॾेखार किथे लिखियल आहे ॾेखार चैलेंज सां पहिरीं ॻाल्हि पहिरीं तूं मूंखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह व खलीफतहु बिला फस्ल न पढ़े मोमिन कोन्हे तव्हां वटि न आहे असां वटि कोन्हे तव्हां इहो कलमो 12 इमामनि मंझूं कंहिं हिकिड़े इमाम पढ़ियो हुजे ॾेखार पोइ जेका फतवा उन्हनि ते अॻ में ओॾे वेंदी पोइ हेॾे वेंदी बसि हिते मन को ईमान हिकिड़ो माण्हू ख़बर त पए त मोमिन आहे केरु। अली साईं इहो कलमो पढ़ियो हसन ते पढ़ियो हुसैन ते पढ़ियो ॾेखार 12 इमामनि जो साॻो कलमो पढ़ियो किथे लिखियल आहे किथे लिखियल आहे? साईं हाणे तव्हां